हेलो अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां कीअं आहियो। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। नाज़रीन हीअ ॾिसो, अॼु आउं अव्हां लाइ हिकु डिज़ाइन खणी आई आहियां। हिनखे सिंधीअ में रिली चइबो आहे। हीअ ॾिसो तव्हां, हीअ बहुत ख़ूबसूरत डिज़ाइन आहे। हीअ असां पाण हिनखे घर में ठाहींदा आहियूं। हीअ बहुत मुश्किल कमु आहे, पर नाज़रीन सभ खां पहिरीं तव्हांखे मां इहो चवंदसि त तव्हां असांजो वीडियो पूरो ॾिसो, तव्हीं अच्छी तरह वीडियो खे सम्झी सघो। हीअ ॾिसो केतिरी ख़ूबसूरत ऐं प्यारी रिली आहे। नाज़रीन हीअ असां पाण घर में ठाहींदियूं आहियूं। हीअ मुंहिंजी भेण ठाही आहे। बहुत अच्छी आहे। हीअ तव्हां पाण ॾिसो पिया। हिन रिलियुनि जो सिंध में आम और ख़ासि रवाज़ आहे। हीअ शादियुनि लाइ आम तौर ते ठाहियूं वेंदियूं आहिनि ऐं महिमान वग़ैरह लाइ हीअ ठाहियूं वेंदियूं आहिनि। हिन जो सिंध में आम ऐं ख़ासि रवाज़ आहे। अगरि तव्हांखे हीअ रिलियूं पसंदि आहे त तव्हां असांखे कमेंट करे ॿुधाए सघो था। असीं हीअ रिलियूं ऑर्डर ते बि ठाहींदा आहियूं और हिननि जा ॿिया बि बहुत सारा डिज़ाइन आहिनि। जे तव्हांखे पसंदि आहे त तव्हां असांखे ॿुधाए सघो था। ॾिसो केतिरी ख़ूबसूरत डिज़ाइन आहे। ॾिसो हिन जे पासनि खां साइडनि खां ई गुॾियूं लॻल आहिनि। हीअ बहुत ख़ूबसूरत डिज़ाइन आहे। हीअ असां हिनखे घर में ठाहींदा आहियूं। हीअ शादियुनि ऐं तक़रीबान में बहुत हिननि जो रवाज़ आहे। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो केतिरो महिनत वारो कमु आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था। जे तव्हांखे पसंदि आहे त तव्हां असांखे कमेंट करे ॿुधाए सघो था। हीअ सिंध जी सक़ाफ़त आहे। सिंध में हिन जो आम ऐं ख़ासि रवाज़ आहे। हिन में बि केतिरी ख़ूबसूरत डिज़ाइन आहिनि, तव्हां पाण ॾिसी सघो था। हीअ मुश्किल कमु आहे। हीअ असां हिनखे घर में ठाहींदियूं आहियूं ऐं असां ऑर्डर ते बि ठाहींदियूं आहियूं। जे तव्हांखे पसंदि आहे त तव्हां असांखे पंहिंजी राय कमेंट में लिखी ॿुधाए सघो था। और हिन जूं ॿियूं बि खोड़ सारियूं डिज़ाइन आहिनि। असां तव्हांखे उहे बि ॾेखारींदासीं। पर सभ खां पहिरीं तव्हांखे इहो ई चवंदसि त तव्हां असांजी सपोर्ट करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर करियो, जीअं त आउं ॿियूं बि खोड़ सारियूं डिज़ाइन खणी अची सघां तव्हांखे ॾेखारियां। हीअ ॾिसो केतिरो प्यारो ऐं ख़ूबसूरत डिज़ाइनियूं आहिनि। हिन जो सिंध में आम ऐं ख़ासि रवाज़ आहे। सिंध जी सक़ाफ़त आहे। हीअ शादियुनि में हिननि जो ख़ासि रवाज़ हूंदो आहे। वॾियूं रिलियूं आहिनि। हिनखे तव्हां ॾिसो, हीअ सगन सां ई सिलाई कई वई आहे। इहा बि असां पाण कंदियूं आहियूं। तव्हां पाण ॾिसी सघो था केतिरा महिनत ऐं कमु आहे। हीअ ॾिसो तव्हां केतिरो ख़ूबसूरत लॻी रही आहे। अगरि तव्हांखे पसंदि आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर करियो।
त और भी खोड़ सारी डिज़ाइन खणी हलाए ईंदसि। ये ॾिसो केतिरी ख़ूबसूरत ऐं महिनत वारो कमु आहे। भेनरूं ॾिसी रहियूं आहियो ऐं भाउर, तव्हांखे इहो ई अर्ज़ु करियां थी, तव्हां वीडियो खे 2-3 मिंट त ॾिसो, पोइ कमेंट करियो। ये ॾिसो, इहे धागनि सां हिन जी सिलाई थियल आहे, केतिरी महिनत सां ही सॻा हिन ते लॻल आहिनि। तव्हां पाण ॾिसी सघो था, हेठां हिन जो ई कलर। अगर तव्हांखे पसंद आहे त हीअं असांखे कमेंट में ॿुधाए सघो था। बहुत खूबसूरत रंग लगी रहा है। ये तव्हां ॾिसी सघो था, केतिरी प्यारी जी ठहियल आहे। असांजी सिंध में हिन जो आमे खास रिवाज़ आहे। असांखे इजाज़त